अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था कबाब जा सैंडविच। ही 5 कबाब आहिनि मूं वटि गरम गरम मूं हींअर कढिया आहिनि पचाए करे। उन में मूं केचप विधी आहे ऐं उन सां गॾु हिन में असां विझंदासीं मस्टर्ड पेस्ट। स्लाइस कढी मूं उन्हनि जा किनारा कटे छॾिया आहिनि ऐं किनारा जेके कटिया आहिनि ये ज़ाया कोन थींदा। इन मां असां ब्रेड क्रम्स ठाहींदासीं। ये सैंडविच बनाने के लिए मैंने किनारे काट दिए ब्रेड के। इसको सुखा के हम इसमें से ब्रेड क्रम्स बनाएंगे। तो ये 5 गरम गरम फ्रेश कबाब हैं चिकन के, अभी फ्राई किए मैंने। इसमें मैंने केचप डाल दी है। अब हम इसमें मस्टर्ड पेस्ट डालेंगे। तो कबाब अगर आप यही बनाना चाहें तो ये मैंने बनाना सिखाए हैं, इनका लिंक मैं नीचे दे रही हूँ इस वीडियो के, आप देख सकते हैं। नहीं तो किसी भी तरह के आपके पास कबाब हो, जो भी शामी कबाब हो, हिन में असां ही विझूं था मस्टर्ड पेस्ट। ही कबाब मां सेखारे चुकी आहियां। जेकॾहिं तव्हां इहे ई ठाहिणु चाहियो त लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, तव्हां ॾिसी सघो था। ऐं जेकॾहिं न त कंहिं बि तरह जा शामी कबाब तव्हां खणी सघो था। हिन में मूं केचप ऐं 3 वॾा चमचा मस्टर्ड पेस्ट विधी आहे। हाणे असां हिन खे मिक्स कंदासीं। 3 बड़े चम्मच खाने के मैंने इसमें मस्टर्ड पेस्ट डाला है और 5-6 चम्मच मैंने इसमें केचप डाला है। इसको हम पेस्ट बना लेंगे अच्छी तरह से। ये बिल्कुल मिक्स थी हुआ मसालो। इसमें मस्टर्ड पेस्ट और केचप जो है वो मैंने मिक्स कर दिया है अच्छी तरह से। अब एक स्लाइस ले रहे हैं हम और उस पर हम 1 बड़ा चम्मच भर के, या जितना आपका स्लाइस हो उस हिसाब से आप इस पर लगा लें। हिकिड़ो वॾो चमचो भरे मूं हिन ते मसाले जो खयों आहे। अच्छा, हिन सां जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त तव्हां सलाद जो पत्तो ऐं खीरा बि हिन जे अंदरि विझी सघो था, टमाटर विझी सघो था। उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, उहा चॉइस आहे। जेकॾहिं कंहिंखे वणंदो हुजे त तव्हां विझो। ऐं हीअ मां पंहिंजे ॿारनि लाइ ठाहियां थी, उहे कोन खाईंदा, इन लाइ मां हिन में नथी विझां। अगर आपको पसंद हो तो आप इसके अंदर सलाद का पत्ता और खीरे और टमाटर के स्लाइस डाल सकते हैं। ठीकु आहे। हे ॾाढा मज़े जा थींदा आहिनि। ॿारनि खे तव्हां लंच बॉक्स में बि ॾेई सघो था ऐं इफ़्तारी में बि ठाहे सघो था, ऑफिस जे लाइ बि ॾेई सघो था। सो ही हाणे असां हिन खे ट्रायंगल कटींदासीं। अच्छा, हमेशा सैंडविचेस जे लाइ पारूथी ब्रेड हुजे, बासी डबल रोटी होनी चाहिए रखी हुई, वो आसानी से कट जाती है। फ्रेश जो होती है वो सॉफ्ट होती है, उसको छुरी काटती नहीं है ठीक से। तो हमेशा बासी ब्रेड लेनी चाहिए। तो ही मुंहिंजा ॾिसो 2 सैंडविचेस तैयार आहिनि। तो अगर तव्हां चाहियो त खीरा ऐं सलाद जा पत्ता टमाटर वग़ैरह हिन में विझी सघो था। हे तमामु मज़ेदार, तमामु टेस्टी ऐं तमामु आसान हिकिड़ी रेसिपी आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ऐं जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। त आईंदा बि जेको कुझु मां अञा सेखारियां त उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघंदो। सो ही मुंहिंजा सैंडविचिस तैयार आहिनि ऐं हीअं हिननि खे असां हाणे बॉक्स में रखंदा वेंदासीं। हमेशा गरम गरम कबाब हमेशा गरम लेने चाहिए, ताकि ब्रेड जो बासी होती है उसमें जब हम गरम डालेंगे तो वो सॉफ्ट हो जाएगी। और इनको बना के जल्दी से कवर कर लेना चाहिए। इन्हनि खे ठाहे फ़ौरन ढके छॾिजे ऐं हमेशा जेका आहिनि गरम कबाब खणिजे, छो त ब्रेड जेका हूंदी आहे उहा पारूथी हूंदी आहे ऐं कबाब जेको हूंदो सॉफ्ट करे छॾींदो उनखे। त इहो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे। सो ज़रूरु ट्राए कजो ऐं मूंसां शेयर कजो तव्हांखे कीअं लॻो। उमेदु आहे तव्हांखे इहा रेसिपी वणी हूंदी। सो हमेशा प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो ऐं वरी कंहिं ॿी वीडियो सां असां ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं नथा। अल्लाह वाहे।